2014 में मुंहिंजी भेण जो जेको आहे उहो मर्डर कयो वियो। उन जो जेको केस हुयो उहो जेको मुद्दई फ़रियादी हुयो उहो मुंहिंजे भाउ जंहिंखे शहीद कयो वियो आहे उहो हुयो। उहो हमेशह असांखे धमकियूं ॾींदा हुया, थ्रेट कंदा हुया त तव्हां जेको आहे हिन केस तां हथु खणो, असां केस तां हथु न खणंदा। ॾिसो असां हिकिड़ी आज़ादु स्टेट में रहूं था, असां हिकिड़ी आज़ादु क़ौम आहियूं, असांजो एतिरो पेरेंटली राइट आहे त जेकॾहिं हुननि असांखे क़तलु कयो आहे त असां क़ानूनी तरीक़े सां हुननि सां विढ़ूं। पर उन जे बावजूदि बि हुननि छा कयो, 26 तारीख़ ते मुंहिंजे भाउ जे मथां हमिलो कयो, जंहिंमें मुंहिंजे भाउ खे जेको आहे ख़ुदा गवाह अदा इहो सॼो जेको किस्सो थियो आहे इहो मुंहिंजे साम्हूं थियो आहे। उन वक़्तु जेका क़यामत हुई उहा सिर्फ़ु मूंखे ई ख़बर हूंदी, सिर्फ़ु उन न्याणियुनि खे ख़बर। मुंहिंजे आॾो क़तलु कयो, मां पंहिंजे भाउ खे बिल्कुलु ॾिठमि पई जॾहिं मुंहिंजे भाउ खे ब्रेस्ट लॻा पाए। जॾहिं मुंहिंजे भाउ खे ब्रेस्ट लॻा पए मां हुनखे साम्हूं ॾिठमि पई ऐं हू जॾहिं किरियो पए ऐं हुनजी जिसम वॾी लाश खणी कॾहिं किथे धणा आयमि पे, कॾहिं किथे धणा आयमि पे। मुंहिंजे भाउ जे केरु जनाज़े जे लाइ केरु कोन हुयो, मुंहिंजे भाउ जे केरु क़बर जे लाइ खोटण जे लाइ केरु कोन हुयो। मुंहिंजे भाउ जो मां अॼु ताईं तॾो न आहे रखी सघी, मां हुनजे लाइ क़ैरात न आहियां करे सघी, मां हुनजे लाइ क़बर ते वञी 4 कुल न आहियां पढ़ी सघी। ऐं हाणे अञा ताईं हू आज़ादु घुमंदा आहे, मूंखे धमकियूं ॾींदा त असां तव्हांखे मारे छॾींदासीं। ॾिसो मां मौत खां डिॼा कोन थी, मौत असांजे भरक आहे, अॼु न त सुभाणे ज़रूरु ईंदो असांखे मौत। पर मां चाहियां थी जेसिताईं मुंहिंजे भाउ जो इंसाफ़ नथो मिले, कानून जा जेके बि दरवाज़ा आहिनि आउं खड़काईंदमि, मां चाहींदमि मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे। आख़िर असां ते केतिरो ज़ुल्म कंदा, आख़िर केसीं ताईं ज़ुल्म कंदा, त कंहिं बि मदद कोन कई। मां जीअं पहिरीं तव्हांखे ॿुधायमि त मुंहिंजी भाभी जेका आहे क़ुर पाक हंज में खणी डोड़ींदी वती पई त केरु आहे जेको असांजी मदद करे, मुंहिंजे भाइरनि खे बचाए, मुंहिंजे भाइरनि खे बचाए, पर उते केरु बि कोन हो जेको असांखे बचाए। मुंहिंजे भाउ खे बेदर्दी सां क़तलु कयो, मुंहिंजे मथां जेको आहे मुंहिंजे जेके नंढनि भाइरनि जे मथां जेको केस दाख़िल कयो आहे उहो इहो कयो आहे त उन हमले में मुंहिंजी हिकिड़ी भाभी बि हुई जेका इंजर्ड थी हुई, त उहा उन्हनि जी साइड जो हुई, उन्हनि खे खणाए विया ऐं बाद में जेको आहे मुंहिंजी एफ आई आर खां बाद में हिकिड़ो ॾींहुं बाद में जेको आहे मुंहिंजे मथां एफ आई आर कराए छॾी उन्हनि, ताकी मुंहिंजो जेको केस आहे उहो रायगान वञे या उन केस खे जेको आहे न हैंडल न करे। मिट माइटनि जी मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां जेको मुंहिंजे भाउ जे जनाज़े में शामिल न पए थिया, मुंहिंजा भले जेकॾहिं सॻा मामा या चाचा हुजनि हा उहे मूंसां गॾु कोन हुया। ऐं हिकिड़ी छोकिरी थी, कॾहिं कहिड़े दर ते भटकियमि पई, कॾहिं कहिड़े दर ते भटकियमि पई, मुंहिंजे भाउ जे जनाज़े जे लाइ केरु कोन हुयो ऐं कंहिं बि मुंहिंजी वारसी कोन कई। बिल्कुलु मूंखे ख़तरो आहे, हुननि मूंखे धमकियूं ॾिनियूं आहिनि त तव्हांखे असां मारे छॾींदासीं, मां हुननि खां डिॼा कोन थी। ॾिसो मां हक़ ऐं इंसाफ़ जे लाइ वेठी आहियां। मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मां 2 ॾींहं जेको मुंहिंजे भाउ जो लाश हुयो उहा थाणे जे अंदरि ई रखी वेठी हुयमि, ठीकु। उन खां पोइ SSP ऑफिस धरणा हयमि, उन वक़्तु मूंसां SSP कोन मिलिया हुया। हता की हिकिड़ो 2 ॾींहं हिकिड़ी भेण आहे जंहिंजो हेॾो भाउ जेको आहे क़तलु थियल आहे, उहो उनजी जेका लाश आहे उहा डिकम्पोज़ थियण वारी हुई, डिकम्पोज़ थी पए, पर तॾहिं मूंसां केरु उते आला ऑफिसर मिलण जे लाइ केरु कोन आयो। हाणे उम्मीद रखो था इंसाफ़ जी ऐं कंहिंखां मुतालबो कंदव? अदा बिल्कुलु मां उम्मीद रखां थी। ॾिसो असां आज़ादु क़ौम आहियूं, एतिरो असांजो हक़ आहे त हू असांखे इंसाफ़ ॾियनि ऐं बिल्कुलु मूंखे उम्मीद बि आहे त हो मञा थी मां भले देरि ई सही, पर मूंखे एतिरी पक आहे त मूंखे इंसाफ़ मिलंदो। अगरि जेकॾहिं मूंसां, मां सिंध जी धीउ आहियां, मां सिंध जी न्याणी आहियां, अगरि जेकॾहिं मूंसां मुंहिंजे भाइरनि मुंहिंजो साथ ॾिनो, मुंहिंजी सिंध वासियुनि मूंसां साथ ॾिनो त बिल्कुलु मूंखे इंसाफ़ मिलंदो। मां हाई कोर्ट खे अपील कयां थी त हिन जो जल्द खां जल्द नोटिस वठे ऐं मूंखे इंसाफ़ ॾिए ऐं मूंखे प्रोटेक्शन बि ॾिए।